सुबुह जा 7 था थियनि, मर्द हली विया दुकान ते, हीअ माई हाणे उथी आई आहे। इहो नथी ॾिसे कि मम्मी बि हेॾे हिन उमिरि में सॼो कमु कयो आहे मां, हैं त उहो त मर्दनि खे आङुर ते थी नचायो तव्हां। मां एॾी महिल उथी आहियां, मां सुबुह जो उथी करे मंदिर टिकाणनि में सभिनि में थी आयसि। सॼियूं नेरियूं थी वियूं आहिनि, महिमान अचण वारो आहे घर। अॼु नयो साल आहे मम्मी, इन करे मां पहिरीं मंदिर में वई पहुची करे बासण मलियां पई, सॼो रंधिणो समेटिया पई न। त पुट मां तोखे कोई कमी ॾिनी आहे घर में, पर कंहिं महिल कोई अचण वारो आहे उन महिल त तूं अची वञ न टाइम तां। पर तव्हांजो पुटु वठी वियो न, मुंहिंजो त ॾो आहे। मुंहिंजे पुट जो त कारो मुंहुं करे छॾियो अथसि हीअं। ईअं न चओ मम्मी, तव्हांजो पुटु वठी वियो कि हल मंदिर में पाण दर्शन करे अचूं, नयो साल आहे, पोइ ईंदासीं घर। घर सां हॾ हणी हणी अॼु हीअं महल ठाराइनि, असां बि त हीअं ग़रीबीअ में ॾींहं कटियासीं, पर कॾहिं त तव्हां सां दाऊं न कयूं आहिनि। मम्मी तव्हां रोई करे ऊ न कयो, तव्हांजो पुटु ॾिसंदो चवंदो मुंहिंजी माउ खे थी रोआड़े नए साल जे ॾींहुं। मुंहिंजो कान्हे हाणे, मुंहिंजो पुटु ई कान्हे मुंहिंजो हाणे। छा थियो मम्मी, छो पिया रोयो, छा थियो? बस कर बस, सुबुह थियो आहे, सॼा कम मां पई थी कयां, जोए खे त कुछ चईस कोन तो। छो थी करी, छा चक्कर है मम्मी के, छो थी? ता मुखे वठी वियो न मंदिर में। मां मंदिर वठी तो हां मंदिर घुमो टिकाणो घुमो, घर जा छा तू पहले कम छो नथी करी? सॼो कम करे वई आई, मम्मी फैलाए रखियो है सॼो रंधिणो। हां ॾिस न चेती मम्मी फैलाए रखियो त तू करनी कर ना, मम्मी चएती त कम है तोके। मुद्दो सुबह जो मां 4 बजे उथे स्नान करे मंदिर पूजा करे रंधिणे में नाश्तन वाश्तन की तैयारियूं करे वेन, ई सब मां ठाया, मम्मी कान ठाया, और तांजे सामू मम्मी बोली भी ठाए। 4 बजे उथी त वरी पोछो सुमिया वनी। छो सुमी है तू? सुमेस कौन पोड़ो करे पो मंदिर में वणो, नयो साल हो, और मम्मी सब कूड़ भी गालाई, सब मां ठायो, आलू मां बॉईल किया, समोसा मां ठाया है, सब बाजार आयो थी समोसा मां ठाया है। छिला भी कोन थे, आलू सॼो लगो पयो आ। त तैयारी त कई त ॾींहं जो ॿारनि लाइ परांठा लाइ बॉईल कया आहिनि। त मतलब मां तुसां लड़ंदी आहियां, मां प्यार न कंदी आहियां न तोखे। तोके करनी था मम्मी प्यार, तू ये छो थी करी? कल सुबह का लड़े पई ट्रे ड्रेसियूं मां जूनो वगो पयो पातो आ। अरे ना मम्मी कूड़ भी गावा, मम्मी छह वठी आई तो। मम्मी ई त मां कल ही ताणी दिनो था सुभाए। कान न अगले साल जा पुट या सब। ये ॾिसो मम्मी सोने जी चैन भी घर में पाए वठी, हम मुखे जदी लाए रख नई बड़ी पई मां जदी टे मुखे जदी लाए रख गुम थी वे नहीं, और मम्मी खुद पाए भी रे सॼो नी घुमे पई थी, किट्टियूं थी वने, कोई शिके वने से सोन एडो महंगो लगो पिया, मां भलो थी चाहे न बेटा। ता कान वेंदा है किट्टियूं? मां त वरी भी सत्संग में वेंदी आ, ता त किट्टियों में वेंदा आयो। मां कदी वई अरे मुंहिंजा आलू जा पराठा ठायो रखो तू ना आलू के भाई लड़ाई सुलझाइण आया, लड़ाई करण आया आयो। आयो ला सभई चओ झूले। मां उमरिया मां पहिरी बार कृतिका सां गॾु वीडियो ठाहियो आहे, ॾिसो कीअं लॻो, ज़रूर कमेंट कजो।